ज़ोरदार ताड़ियूं वॼाए हूअं असां क़िस्मत वारा त आहियूं न साईं। ऐं ख़ासि करे बैरागढ़ वारा वधीक क़िस्मत वारा अथव। अड़े यार क़िस्मत वारा आहिनि यार बैरागढ़ वारा, साईं जी कृपा सां थिया अथनि वारा न्यारा। 5 लख जो प्लाट तो हाणे 50 लखे विकामे यार। सिंधी सम्झी विया आहिनि आहे तरक़ी छा में। अड़े मूंखां जे भॻवान पुछे बलू पुट खपई या धीउ, मां चवांसि ॾे प्लाट यार, छॾ पुट ऐं धीउ। अरे मूंखां जे भॻवान पुछे बलू पुट खपई या धीउ, मां चवांसि ॾे प्लाट यार, छॾ पुट ऐं धीउ। पर पोइ बि सिंधियुनि महिनत सां अॾाया महल ऐं माड़ियूं यार। सिंधियुनि जी ख़ुशहालीअ लाइ ज़ोरदार वॼायो ताड़ियूं। ऐं इन ताड़ियुनि जे विच में अॼु जो मुशाइरो चालू कंदासीं। अॼु जेके असां वटि मुशाइरे में आयल कवि आहिनि तमामु सुठा आहिनि। चवंदा आहिनि मेणबतीअ जी लाट वॾी हुजे या नंढी हुजे यार, रोशनी त साॻी आहे न। तीअं असां वटि के कवि वॾा आहिनि त के नंढा आहिनि, पर हुननि जो जेके वीचार आहिनि, जेको आनंद ॾींदा उहो त साॻियो ई आहे न। त सभ खां पहिरियों मां चाहींदुसि, जीअं रवाज़ आहे जिते वेंदा आहियूं चवंदा आहिनि लेडीज़ फस्ट, त साईं मूंखे उहो रवाज़ हलाइणो पवंदो। ऐं इहा ख़बर आहे लेडीज़ फस्ट कॾहिं चालू थियो? हिकु भेरे छा थियो, प्रेमी प्रेम का आत्महत्या करणु यार, तलाउ जे किनारे ते ॿई बीठा, छोकिरे ॾिनो ट्रिप, छोकिरी ॾिनो ई कोन्हे। तॾहिं इहा कहावत चालू थी लेडीज़ फस्ट।